अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 4 जनवरी ग़लती में मां अञा ताईं डिसंबर थी चवां। सो 11 थिया आहिनि। कमवारी माई त हली वई पर मां उन खां पहिरियों ई नाश्तो करे पंहिंजे हंध में आहियां। हे आहे मुंहिंजो हंधु सवड़ जे मथां रिली बि ठीकु आहे। सो मुंहिंजी सफ़ा दिलि नथी चए त मां हितां ॿाहिरि निकिरां, इन करे मूं चयो त टाइम ज़ाया न आहे करिणो, त मां हिते हिन पंहिंजे पीस खे कंप्लीट करण जे हुन में लॻी पई आहियां कोशिशि में, याने वक़्तु बि न विञाइजे ऐं कम बि थिए। ऐं उन खां अलावा हिते वेही मां पंहिंजे फ़ोन ते कुझु अहिड़ियूं वीडियोज़ हलाए छॾींदी आहियां कम जे दौरान, जेके सिर्फ़ु मूंखे ॿुधणियूं हुजनि, जंहिंखे ॾिसण जी ज़रूरत न पए। सो कोशिशि कयां त कुझु इंटरव्यूज़ या अहिड़े टाइप जी शयूं मां रखंदी आहियां साइड में हलाए। सो हाणे मां हिन खे पूरो थी कयां। जंहिं महिल हितां निकितमि त उहो बि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इनशाला। 12:15 थिया आहिनि ऐं मां हिकिड़ो पीस कंप्लीट करे वरितो आहे। हिनजी मां पूरी सम्झो 11 बजे खां मां हिते वेठी हुयमि त 12:15 ताईं कंप्लीट कयो। हालांकि अध खां घणो पहिरियों थियल हो। हे ॿियो पीस आहे, वरी इनखे मूंखे कंप्लीट करिणो आहे, पर फ़िलहालु मां हिननि खे छॾियां थी। हिकिड़ो सूट सिबणो आहे मूंखे ज़रूरी, थी सघे थो मां शादी में पाए वञा इहो, जेको कल्ह मां वनवाह में वई हुअसि। त हिन रए खे मूंखे लेस हणणी आहे। अलाए कॾहिं खां मां हिन जो वॻो बि जेको श्रिंक करे रखियो, हीअ लेस हणंदमि मां हिन खे। मूंखे कॉपर कलर ॾाढो वणंदो आहे हद खां वधीक। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ी इहा तव्हांखे टिप ॾियां त अगरि कॾहिं बि ईअं कंहिं वॾी शइ ते लेस हणणी हुजे त लेस खे पहिरियों चौधारी मापे वठो, तव्हांखे कंफर्म हुजे त इहा रए खां वधीक आहे। सो मां मापे छॾी आहे लेस, मूंखे रए खे हणां थी। हाणे अगरि बची त पोइ मां पंहिंजी शर्ट ते बि हणंदमि। इहो सूट सिबजी वेंदो त तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। हीअ रए खे मां लेस थी हणां त सोचियमि थोरो तव्हां सां बि शेयर करे छॾियां त मां कीअं थी हणां। ॾिसो सुते पासे ॾांहुं लेस आहे ऐं असल में हिनजी मूंखे ओटी वराइणी हुई पर उहा मां नथी वरायां, तंहिंजे करे या इहे मूंखे कटे छॾणु खपनि किनारा, उहे बि मां नथी कटियां। त हिनखे मां सुते पासे ते मोड़ियां थी कपिड़े खे। ॾिसो सुते पासे ते मोड़े ऐं हिनजे मथां मां हीअ रखी आहे लेस। तव्हांखे वेझो खां मां ॾेखारियां। हीअं हीअ ॾिसो, हे सुतो पासो आहे, हिनजी किनारी मां अंदरि मोड़ी आहे ऐं सॼा धागा तव्हांखे हिन जा नज़र ईंदा। ऐं पोइ हिनखे जॾहिं मां ॿी सिलाई करे वेंदमि ॿिए साइड ॾांहुं त हीउ सॼो जेको आहे हिनजे अंदरां फिक्स थी वेंदो। त इहो मुंहिंजो तरीक़ो आहे। ऐं हिनजे पलवनि ते बि मूं ईअं ई कयो आहे। बॉर्डर में त ख़ैर किनारी अथसि, पर उहा किनारी बि धागनि वारी आहे, हिन लाइ मां अंदरि करे छॾी आहे। ऐं हिन जा जेके पलव आहिनि उन में बि ॾिसो त मूं ओटी कोन वराई आहे, ठीकु आहे। ऐं उन में बि ईअं ई कयो अथमि, सुते पासे ॾे मां कपिड़ो मोड़े उनजे मथां लेस हई आहे। त हाणे जॾहिं मां हिनखे ॿियो टोपो ॾेई वेंदमि, ॿी सिलाई करे वेंदमि त हिन में फिक्स थी वेंदी। त ईअं मूंखे सिबंदे इहो ख़्यालु आहे त तव्हां सां बि इहो शेयर करे छॾियां। रए खे लेस लॻी वई आहे ऐं तव्हां ॾिसो, ऐं बैक साइड बि ॾिसो हिनजी। हिन में असल में हिकिड़े पासे ॾांहुं वाइट किनारी हुई ऐं हिकिड़े पासे ॾांहुं ब्राउन किनारी। मूं कंहिंजी बि किनारी कटी न आहे, छो त उनजे मथां थोरो त फोल्ड में अची वियो मोड़ण में, ऐं थोरो जेको आहे हिन लेस जे हेठां अची वियो। ऐं लेस इलाही सारी बची पई आहे। असल में हीअ हैदराबाद में जॾहिं असां रहंदासीं तॾहिं मूं वरिती इलाही साल पहिरियों। मूंखे यादि न हो त हीअ केतिरा मीटर आहे, तंहिंजे करे मापणु जेको आहे ज़रूरी आहे। त मूंखे अंदाज़ो थी वियो त रए त पूरी अची वेंदी, इलाही सारी बचंदी बि। उनखां सवाइ त मां ईअं रैंडम वठंदी रहंदी आहियां लेसिस। अॼुकल्ह बि तव्हां ॾिठो हूंदो, जीअं तव्हां संडे बाज़ार मां, थर्सडे बाज़ार मां, त मां वणंदी आहे त वठंदी आहियां, पोइ सोचींदी आहियां त कंहिं ते न कंहिं ते लॻी वेंदी। सो हीअ हिन ते लॻी वई ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां हिनखे हणी करे। ऐं मूंखे ईअं अहिड़ियूं नाज़ुक नाज़ुक सन्हड़ियूं लेसूं पंहिंजे कपिड़नि ते या शयुनि ते इलाही वणंदियूं आहिनि। थोरी कचहरी करे वठिजे। राति जो वियमि वनवाह में, संझे खां पोइ वियमि। बहरहाल उते हर माण्हू टाइम जो पाबंद न हूंदो आहे। घोटे तां थोरी देरि सां आया ऐं वनवाह थियो। तारीख़ मां चयो 9:30 बजे मूंखे छॾे वियो घर वापसि, ऐं पाण ॿई ॼणा अलाए केॾी महिल आया, असां सुम्ही पियासीं। सो उते मां रिकॉर्डिंग न करे सघी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजी प्राइवेसी आहे ऐं सभु माण्हू न अचणु चाहींदा आहिनि वीडियोज़ में, तंहिंजे करे न त दिलि चए पई त जेकर थोरो रिकॉर्ड कयां। ॿियो त गाना वाना हलनि पिया त वरी थोरो कॉपीराइट जो इशू बि हूंदो आहे चैनल ते, त उहो रिकॉर्ड न कयमि। मंझंदि जी मानी कुझु कोन पचायोसीं, छो त राति जो सुराण न हली वनवाह में। सुराण सफ़ा गैदरिंग्स में वञणु पसंदि न कंदी आहियां। ऐं सच इहो त मां बि वञणु पसंदि न कंदी आहियां, पर हेड ऑफ द फैमिली हुजण जे करे ज़ाहिरी ॻाल्हि मूंखे वञिणो हूंदो आहे। सो उहो मां वयमि, सुराण न हली त पोयां चिकन जो पुलाउ ठाहीं ऐं उहो बि पियो हो हाणे। ऐं आसफ़ा ऐं तारिक राति जो आया देरि सां, त उहे बि उतां मानी खणी आया हुआ।
त उहा मानी बि पई हुई त मूं चयो मंझंदि जी मानी नथा पचायूं, वरी राति जो कुझु फ्रेश पचाईंदासीं, छो त असां रिस्क ज़्यान न कंदा आहियूं। मासीअ खे बि कम वारीअ खे उन्हनि मां कुझु न कुझु ॾिनोसीं। सो लंच थी वियो ऐं उनखां सवाइ हाणे मां कंदमि हिन वॻे जी कटिंग, ऐं इहो वॻो पाईंदमि मां हुन शादीअ में जंहिंजे वनवाह में असां वियासीं। हीअ हिन ते हीअ शर्ट पीस आहे ऐं हीअ हिन जो बॉर्डर आहे, इहो कटे पहिरियों अलॻि कंदीमांसि, पोइ मां हिन जी सूट जी कटिंग कंदमि अॼु। ऐं मूंखे सुठो लॻंदो, मां चवंदी आहियां ठीकु आहे बसि नओं वॻो हुजे या कोई हिकिड़ो ॿ दफ़ो पातल बि आहे त कोई हर्ज़ु न आहे, न त कोई चमक दमक इहे मूंखे एॾा ख़ासि पसंदि न हूंदा आहिनि। ऐं ईअं न त हाणे मां वॾी थी वई आहियां, मुंहिंजी उमिरि न आहे इन करे मूंखे न मां ज़िंदा दिलि आहियां, ईअं ॾाढी मूंखे मज़ो ईंदो आहे, मां इंजॉय कंदी आहियां लाइफ खे, तव्हांखे अंदाज़ो हूंदो। पर मूंखे ईअं थोरो घणी चमक वणंदी कान्हे, ईअं चमक छलो लशपश थी करे शादियुनि में वञा मूंखे सुठो कॾहिं न लॻंदो आहे, ॿारहं उमिरि खां न लॻंदो आहे। सो मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त मुंहिंजे वॾे पुट जी शादी अली मेहरान नालो अथसि, उहा शादी थी डिसंबर में। उन में मां हिकिड़ो ईअं वुलन कोई सूट हुयो, उहो पातो शॉल टाइप रओ हुयो, उनखे सनड़ी ईअं ई का किनारी लॻल हुई, मामूली चमक। त उहा जेका आहे मां छा थियो अंजू आई आहे, अच्छा हलो मां तव्हां सां ॻाल्हियूं पोइ कंटिन्यू थी कयां, मुंहिंजी कज़न आई आहे हुन सां मिली अचां पहिरियों। सो मां अची वियमि वापसि, मुंहिंजी कज़न आई हुई, इन जी साॻी शादी जो सॾु ॾियणु जंहिंजी मां राति जो थी आयमि वनवाह मां, ऐं जंहिंजे लाइ मां कपिड़ा पई ठाहियां। त हालांकि ख़बर आहे पर हिकिड़ी फॉर्मेलिटीज़ हूंदियूं आहिनि, त उहो कार्ड ऐं सॾु ॾियण जे लाइ आया हुया। त मां तव्हां सां ॻाल्हि पई कयां पंहिंजे वॾे पुट जी शादी जी। उन जी शादी थी डिसंबर में, न ॾाढो सीउ हुयो ऐं मूं वटि हिकिड़ो ईअं वुलन टाइप सिंपल वॻो हो, थोरी घणी हुनखे ईअं सनड़ी लेस लॻल हुई, मां उहो शादीअ में पातो मां। त माइन मां जेके जिन शादी अटेंड कई उन्हनि मां हिकिड़ी इहो बि चयो त मां एॾो सादो वॻो पाए बीठी आहे, पुट जी शादीअ जी ख़ुशी ई कोन अथसि। हाणे ॿुधायो त ख़ुशियुनि जो इज़हार इन सां ॿधल आहे त मां अलाए छा थी करे वञा। सो बहरहाल सुगन जी शादी थी अगस्त में, शदीद गर्मी, मां सिंपल लॉन जो सूट पातो, मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे इन सां। मूंखे तारिक जी शादी मार्च में थी, त उन में वरी असां मुंहिंजी धीअनि जी हुई ख़्वाहिश त सभु हिकु जहिड़ा कपिड़ा पायूं, त मजबूरी में मां उहे रेशमी कपिड़ा पाता। तव्हां यकीन कयो उहो हिकु दफ़ो मां तारिक जी शादीअ में पाता, धोई मूं ॿिए कंहिंखे शादी में ॾेई छॾिया, मूं रखिया ई न, मूं ख़बर ई मां ई ॿीहर न पाईंदमि, इन करे मूंखे रखण जी ज़रूरत बि न आहे। सो मां पंहिंजे अहिड़े टाइप जे, हे खादी जो आहे, कॉटन हुजे, खादी हुजे, लॉन हुजे, सीज़न जे हिसाब सां मां हुन में ख़ुशि हूंदी आहियां इलाही। त इहो हाल अहिवाल आहे। सो हिन जी हाणे मां कटिंग कंदमि वॻे जी, सिबंदमि सिंपल, न मां गलनि ते कमु कयां न कुझु, छो त मां ईअं रओ वेड़े घुमंदी आहियां हर हंधि। ऐं हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि तव्हां सां शेयर थी कयां, शुरू जूं मां जेके बि व्लॉग्स ठाहिया उन में मूंखे मथे ते रओ पातल न हो, पर तव्हां यकीन कयो मुंहिंजो सुकून फिटल हो, मां ॾाढो गिल्ट फील पई कयां, शर्मिंदगी फील पई कयां। आख़िर में मां उन्हनि पहिरियों वारा जेके मुंहिंजा व्लॉग्स आहिनि शुरू जा 10 या 12, उन्हनि सभिनीनि जे फेस खे मां ब्लर करे छॾिया। उहो ब्लर त न थिया, पर हिकिड़ो वॾो राउंड टिको जिते जिते मुंहिंजी शिकिल आहे उते उते अची वियो आहे। त मूंखे ईअं वणंदो न आहे, माना मां ॾाढो माना उन्हनि ते शर्मिंदी आहियां पंहिंजे उन कम ते। पहिरियों त मां सोचियो त वीडियोज़ डिलीट थी कयां, पोइ एॾा सारा कमेंट्स, एॾा सारा व्यूज़, मूंखे पोइ उहो ॾुख बि थिए पियो उन्हनि जो, हेॾा मूंखे पंहिंजी शर्मिंदगी बि थिए पई, त मां फेस खे ब्लर करे छॾियो। त इहो हाल अहिवाल आहे कुल। ऐं 3:30 थिया आहिनि हिन महिल। कटिंग कंदमि वॻे जी, छा थी सिबी सघां, अॼु पूरो थी सिबां या अधु थी सिबां, या थी सघे थो हिन में मां कुझु एडिशन करणु चाहियां, थोरो घणो। सिंपल आहे इलाही, त उहो चमक दमक त मूंखे घणी त न वणंदी आहे, पर हिकिड़ी हद ताईं सुठो लॻंदो आहे। सो इहो मां कंदमि कंप्लीट। सूट कटिंग शुरू थी कयां हाणे, बाक़ी जेको बि हाल अहिवाल थींदो त उहो वरी तव्हां सां शेयर कंदमि। बसि इहे ई कुझु ॻाल्हियूं आहिनि, या शायदि कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि करणियूं हुयूं, तव्हां सां यादि नथियूं अचनि, उथी वियमि त वरी जेको सिलसिलो टुटो, त हाणे ख़बर न आहे छा हुयो। जीअं जीअं मूंखे जेको जेको यादि ईंदो त उहो मां तव्हां सां शेयर कंदसि। 5:15 थिया आहिनि तक़रीबन, ऐं विझी आयमि, नमाज़ पढ़ी आयमि। उनखां पहिरियों हिकिड़ो सूट कटे रखियमि, हिते पिस्ता बादाम गरम पाणी में विधा आहिनि, किशमिश हिन पैकेट में आख़िरी में इहा कढी रखी आहे, ऐं हिते गुड़ भिॼाए रखियो आहे। त इहो मां राति जो ताहिरी पचाईंदमि, ऐं उनखां सवाइ वाङण कढिया आहिनि, राति जी मानी में वाङण पचंदा। ऐं हाणे मां वेंदमि जेको आहे सिलाई करणु। हीअ कटे रखियमि कपिड़ा, हाणे सिबां थी। ऐं पीसिस बचा आहिनि जेके यकीनन हादिया जो या राजिया जो ॿिन्ही मां कंहिंजो त ठही वेंदो, सो उहो ॾिसंदासीं।
हलूं था सिलाई मशीन जी तरफ़। ऐं कुझु आइडिया त आयो आहे मूंखे त मां हिन शर्ट ते कहिड़ो कमु कंदमि। सो ही पलंग थींदो हाणे मुंहिंजी टेबल, शयूं हिन ते रखिबियूं, धाॻो चेंज कंदमि ऐं कमु शुरू कंदमि। टिप ऑफ द डे, अॼु जी टिप त घिमियल कपिड़ा कॾहिं बि कबट में न रखो। हाणे तव्हां सोचींदव त असां घिमियल कपिड़ा छो रखंदासीं कबट में, पर रखिजी वेंदा आहिनि। उहो ईअं जो जिन कपिड़नि खे असां पाणी हणी स्प्रे करे इस्त्री कंदा आहियूं ऐं उन खां पोइ फ़ौरन उन्हनि खे कबट में रखूं त उन में लाज़मी घिम हूंदी आहे। छो त जेके ॻंढ आहिनि या जेके थुल्हा हिसा आहिनि, कॉलर आहिनि, अहिड़ी सिलायूं आहिनि, उन्हनि में उहा आलाइण रहिजी वेंदी आहे। त घिमियल कपिड़ो कॾहिं बि अंदरि न रखो। हमेशह अहिड़ा कपिड़ा जिन खे पाणी हणी इस्त्री कयो उन्हनि खे इस्त्री करण खां पोइ कुझु देरि कलाक ॿ ॿाहिरि फैलाए छॾियो त जीअं चङी तरह सुकी वञनि, उन खां पोइ अंदरि रखो। या वरी अहिड़ा कपिड़ा जेके असां हिकु दफ़ो पाईंदा आहियूं ऐं पोइ धोईंदा न आहियूं, ॿीहर पाइणा हूंदा आहिनि। गर्मियुनि में त जॾहिं बि असां कपिड़ा थोरी देरि बि किथे पाए वञूं त उहे रखण जे लाइक़ु न हूंदा आहिनि, उहे लाज़मी धोइणा पवंदा आहिनि। पर जीअं सियारो आहे, सियारे में असां सोचूं था पघर न आहे त कपिड़ा जीअं चेंज कयासीं त वापसि लाहे कबट में टंगियूं, त ईअं न कयो। त उहे बि जेके पातल कपिड़ा सियारे में बि उन्हनि खे चङी तरह हैंग करे छॾियो खुलियल जाइ ते कमरे में, त जीअं उन्हनि खे हवा लॻंदी रहे, उन खां पोइ उन्हनि खे अंदरि कबट में टंगियो। त इहो ज़रूरी आहे। इन सां छा थींदो, अगरि कपिड़नि में थोरी बि घिम रहिजी वई त उन में उहा घिम जी हिकु त स्मेल थी वेंदी। पर जेकॾहिं उहे घणो अरसो रखिणा आहिनि, घणा ॾींहं रखिणा आहिनि, त घिम जे करे उन्हनि में फंगस लॻंदो, जीअं सेंवारजी वेंदा आहिनि ऐं उन्हनि में जेका फफूंदी उर्दू में चइबो आहे, ठीकु आहे, त उन में सेंवर लॻी वेंदो ऐं उहे कारा ऐं सेंवर जा दाग कपिड़नि में परमानेंट पइजी वेंदा आहिनि। त कोशिशि कयो त घिमियल कपिड़ा कॾहिं अंदरि न रखो, उन्हनि खे चङी तरह ड्राई करे उन्हनि खे हवा ॾेई सुकाए पोइ अंदरि रखो। इहा हुई अॼु जी टिप। अॼु जी चङी ॻाल्हि, सिंधीअ में चवणी आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, यानी जहिड़ो कंदव ओड़ो ई तव्हांखे हासिलु थींदो, ओड़ो ई तव्हांखे हुनजो नतीजो मिलंदो। चङो कंदव त चङो नतीजो मिलंदो, जे बुरो कंदव त बुरो नतीजो मिलंदो। ठीकु आहे, इन करे बहितरु आहे त हमेशह जेको आहे चङो कजे, त जीअं पाण सां बि चङो ई थिए। ठीकु आहे। ॿियो हिकिड़ी चवणी आहे त जेको ॿिए लाइ खॾ खणंदो सो पाण उन में किरंदो, यानी जेको ॿिए जो बुरो चाहींदो, ॿिए जे सां दुश्मनी करण जी कोशिशि कंदो, उन सां पाण सां बुरो थींदो। दुनिया चवंदा आहिनि मकाफ़ाते अमल आहे, यानी तव्हांजे अमल जो बदिलो इते ई तव्हांखे हिन जहान में मिली थो वञे। त कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचियो, बुरी प्लैनिंग न कयो, साज़िश न कयो, कंहिंजे ख़िलाफ़ु न वञो, ख़राबु नियत बि न रखो। त छो त जेकॾहिं ॿिए जे लाइ बुरो सोचिबो त उहो पाण सां बुरो थींदो। उनजो आख़िरत में बि जेको आहे हिसाबु ॾियणो आहे, हिन जहान में बि हिसाबु थी वेंदो। इहो ऑटोमेटिक आहे, इहो अलाह जो कानून आहे त जेको ॿिए सां बुराई करे थो उनखे हिन दुनिया में बि उन बुराई जो बदिलो मिले थो, बुरो बदिलो। ऐं पोइ अॻे जहान में आख़िरत में त अलाह पनाह ॾे, अलाए छा थियणो आहे, उहा कंहिंखे ख़बर न आहे। लाज़मी बुराई जो बदिलो जेको आहे बुराई आहे। सो अॼु जी हुई इहा चङी ॻाल्हि त ॿिए जे लाइ खॾ न खोटिजे, न त पाण उन में किरबो। ऐं पोइ जहिड़ो कबो तहिड़ो भरबो, यानी जहिड़ो अमल हूंदो तव्हांजो, ओड़ो तव्हां सां दुनिया में मामिलो थींदो, ओड़ो ई तव्हां सां भलाई जो बदिलो जेको आहे तव्हांखे भलो मिली वेंदो, बुराई जो बदिलो तव्हांखे बुरो ई मिलणो आहे। त चङी ॻाल्हि इहा अॼु जी हुई। ऐं इन खां पहिरियों जेको आहे सांझी जी निमाज़ पढ़ी वरितमि। ईअं ॿ टे आख़िरी ॻाल्हियूं थोरी तव्हां सां करे वठां, ज़हन में अचनि थियूं कुझु ॻाल्हियूं। सांझे जी निमाज़ खां पहिरियों हीअ शलवार सिबी वरिती ऐं शर्ट इनशाला सुभाणे सिबंदमि। राति जो सिलाई न कंदमि, राति जो अगरि मूड थियो मुंहिंजो त उहो जेको मां ट्रोपन वारो कमु पई कयां कपिड़े जे पीस ते, उहो कंदमि। त शर्ट इनशाला इरादो इहो ई आहे त सुभाणे सिबंदमि ऐं उन ते थोरी कारीगरी करणी आहे, आइडिया आयो आहे, उहा जॾहिं करे वठंदमि त पोइ तव्हां सां लाज़मी शेयर कंदमि। त मुंहिंजो कमु ई इहो आहे त मां तव्हां सां आइडियाज़ शेयर कयां। ऐं पंहिंजी सिलाई जो इहो मज़ो आहे त ज़िंदगी में मूं कई दफ़ा ईअं कयो आहे त अगरि राति जो मूंखे किथे शादी में वञिणो आहे, कंहिं दावत में वञिणो आहे, 9 वॻो पाइणो आहे लाज़मी, ऐं सुबुह जो नौकिरीअ ते बि वञिणो आहे, त तव्हां यकीन कयो त मां इहो ईअं कयो आहे त स्कूल खां वापसि अची मानी बानी पचाए पोइ वेही कपिड़ा सिबंदमि ऐं पोइ राति जो 9 वॻो पाए वेंदमि। त ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां ॿियनि खे ॾिसंदी हुअमि त दर्जीअ खे ॾियनि, पोइ टाइम ते न मिले, पोइ फ़ोन मथां फ़ोन, पंध ते पंधु, त ॾाढी ख़ुआरी आहे। पर ठीकु आहे, जंहिंखे टाइम न हुजे उनजी त मजबूरी आहे त उहो टेलर खां सिबराए, या जंहिंखे सफ़ा सिलाई न ईंदी हुजे, न सिखी हुजे, उनजी बि मजबूरी आहे। पर बहरहाल सिलाई करण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे।
हिकिड़ो ईअं मूंखे नंढड़ी ॻाल्हि थी यादि अचे, पुराणी तव्हां सां शेयर थी कयां। मुंहिंजे हस्बैंड खे शौक़ु हूंदो ब्रांडेड कपिड़ा पाइण जो। सो कुझु 35 साल खनि पहिरियों हुयो रवाज, नओं नओं ब्रांड निकितो टीजेस, तनवीर जमशेद। उहो कपिड़ा ठाहींदो, लेडीज़ जा बि जेंट्स जा बि, ऐं ॾाढी सुहिणी सुहिणी सलवार कमीसूं ठाहींदो। पर मुंहिंजो हस्बैंड उहो वठंदो हुओ। मां अलाए छा कंदी हुअमि, मूंखे सम्झ में न ईंदो इहो मां कयो छो। त जॾहिं उहे कपिड़ा उहो रिजेक्ट कंदो, हाणे मूंखे न आहिनि पाइणा, पोइ या त मां कंहिंखे ॾेई छॾींदी हुअमि त कोई वञी पाए, या पोइ मां रिलिन जा हेठां जेके तह ठाहींदा आहियूं असां, छो त मर्दाणे वॻे मां आराम सां तह ठही वेंदो आहे, त उहे ठाहींदी हुअमि। पोइ मां कंदी इहो हुअमि जो उन में जेके लेबल लॻल हूंदो न टीजेस, उहे बि लेबल जेके खीसनि वटि मर्दनि जी पॉकेट्स वटि लॻल हूंदा आहिनि सिलाई में, उहे मां कढी रखंदी हुअमि। पोइ जे कंहिंखे कपिड़ो ॾियणो हूंदो त वराए उनखे सिलाई करे पोइ ॾेई छॾींदी हुअमि। पोइ छा थियो, मां वटि इलाही सारा लेबल्स जमा थी विया। अली जॾहिं थोरो वॾड़ो थियो, 2-3 सालनि जो मुंहिंजो पुटु, ऐं मां हुन जा पोइ पीउ जे कपिड़नि तां ॾिसी कॉपी कंदी हुअमि मां टीजेस जा डिज़ाइन, पोइ हुनखे ओड़ियूं सलवार कमीसूं सिबी ॾींदी हुअमि, ऐं उन में पोइ उहे खीसनि में ओरिजिनल टीजेस जा लेबल्स हणंदी हुअमि मां। त तव्हां यकीन कयो त मूंखां कई दफ़ा ईअं थियो जो जिते किथे पाए हलियो त माण्हुनि पुछो त टीजेस ॿारनि जा कपिड़ा बि ठाहींदा आहिनि छा? त मूं चयो अलाए असांखे त मिलिया आहिनि, या किथे पंहिंजाइप हूंदी त ॿुधाईंदी हुअमि त न मूं अकुलमंदी कई आहे या चालाकी कई आहे। सो मज़ो ईंदो, मां ॾाढो इंजॉय कयो। उनखां सवाइ जॾहिं असां हैदराबाद में रहंदासीं त उते लतीफ़ाबाद जो 8 नंबर मार्केट जेको आहे मुंहिंजो फेवरेट आहे। रेशम गली बि आहे, पर 8 नंबर मार्केट हिकिड़ो फैमिली मार्केट आहे, ईअं सम्झो। मर्द घटि हूंदा आहिनि, मायूं घणियूं हूंदियूं आहिनि, ऐं ॿियो त हर ज़रूरत जी शइ उते मिलंदी आहे, तव्हांखे घर खां वठी फैशन ताईं छा खपे हर शइ मिलंदी आहे। सो उते जेको हूंदो मार्केट में वॾा वॾा ईअं स्टॉल, संदल, सभु जीअं हूंदो आहे बाज़ारि, त उन संदलनि ते लेसिस जा ढेर पिया हूंदा, जंहिंमां मां सन्हियूं सन्हियूं नाज़ुक सुहिणियूं सुहिणियूं लेसूं खणंदी हुअमि। हिकिड़ो दफ़ो वियासीं असां बाज़ारि, सुगंध बि साण हुई। सुगंध खे माना बुखार चढ़ंदो आहे सस्ती जाइ तां शयूं वठंदे। नंढे हूंदे खां मूंखे अगरि ॾिसंदी मां कट पीस थी वठां त उहो पाईंदी न, चवंदी मां इहे ग़रीबनि जा कपिड़ा न पाईंदमि। उनखे अलाए छा मसइलो आहे, हालांकि मग़रूर बि न आहे ऐं हेल्प बि ॾाढी कंदी आहे माण्हुनि जी, उहो वधीक मां नथी ॿुधायां, पर मूंखे चवंदी त इन्हनि तां कट पीस सां न वठो। सो असां वियासीं बाज़ारि, संदल भरियो पियो लेसिस जो, त मां हुते बीठमि। मूंखे ॿांह खां चिके चई अमी हाणे तव्हां हलो, वरी तव्हां हिन गंद मां शॉपिंग कंदो। हली वियासीं। पोइ कुझु अलाए 2-3 महीननि खां पोइ या कॾहिं बि असां हिते डॉलमेन मॉल कराची ते आयासीं, त उते एजाज़ असलम जेको एक्टर आहे उनजो हिकिड़ो आउटलेट हुजे, उनजी दुकान ते असां वियासीं, बुटीक ते। तव्हां यकीन कयो 7000 जी शर्ट हुई, ॿाहुनि ते इलाही क़िस्मनि जी वैरायटी हुयसि लेसिस जी, ऐं गले ते बि उहे सभु लेसिस उहे हुयूं जेके उन लतीफ़ाबाद वारे संदल ते पयूं, 10-10 रुपए मीटर। त मां सुगंध खे ॿांह खां चिके वठी आयमि, मां चयो अचे हे ॾिस, हे त उहो लतीफ़ाबाद वारो संदल 7000 में थो मिले हिते, ऐं हुतां मूंखे केॾियूं सस्तियूं बि मिलनि ऐं तूं मूंखे न वठणु ॾींदी आहे। सो मुंहिंजी इहा आदत आहे त मूंखे सुठी शइ, अट्रैक्टिव शइ किथां नज़र ईंदी आहे मां ज़रूरु वठंदी आहियां। त अॼु जेका रए खे लेस हुयमि उहा बि ईअं ई वरिती हुअमि, ढेर सारी हुई हुन वटि, मूं चयोमांसि जेतिरी आहे ओतिरी ॾेई छॾ। ऐं इहा लेस इन खां पहिरियों मां पंहिंजे 1-2 क्राफ्ट्स में बि यूज़ करे चुकी आहियां। सो बसि ज़िंदगी ख़ूबसूरत आहे ॾाढी, माण्हुनि जी मां परवाह न कंदी आहियां कोई छा चवंदो, कंहिं मूंखे हितां ॾिठो। इवन मां पंहिंजे ॿारनि सां बि टकराइजी वेंदी आहियां, कंहिं महिल त छॾियो, जेको मूंखे करिणो आहे मां कंदमि। सो इहो हुयो अॼु जो मुंहिंजो नंढिड़ो व्लॉग। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। अलाए छा बि कयुमि सॼे ॾींहं में, सभु तव्हां सां शेयर कयुमि, ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी जॾहिं तव्हांजा सुठा सुठा कमेंट्स पढ़ां थी। हैरत थी लॻे मूंखे जॾहिं माण्हू मूंखां हौसलो था वठनि, हिमत था वठनि, पॉज़िटिव वाइब्स थियूं अचनि उन्हनि खे, त मां ॾाढी ख़ुशि थी थियां। इहो अलाह जो मूं ते करम आहे, मां त बंदो आहियां, गुनाहगार, ऐबदार, मां कुझु बि न आहियां। इहा हुन मालिक जी महिरबानी आहे मूं ते, जंहिं शायदि मुंहिंजे ॻाल्हियुनि में असरु रखियो आहे, जो कोई ॿुधे थो त उनखे उहे ॻाल्हियूं वणनि थियूं। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जो व्लॉग मां हिते ई इन दुआ सां ख़तमु थी कयां। अलाह तव्हांखे हमेशह सलामत रखे, ऐं मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं। इनशा ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।